اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين. اللهم كن لوليك المهتد بالحسن صلواتك عليه وعلى آله وليا وحافظا وقائدا وناصرا ودليلا وعينا حتى تسكنه وترزقه وتمكنه فيها طويلا. رب صل على محمد وعلى آله أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وخاتم النبيين سيدنا ونبينا وطبيب نفوسنا وشفيع ذنوبنا وحبيب قلوبنا مولانا أبي القاسم محمد وآله الطيبين الطاهرين الغر الميامين المعصومين ولعنة الله على دائم أجمعين من يومنا هذا إلى يوم الدين. أما بعد فقد قال رسول الله صلى الله عليه وآله وسلم إني تارك فيكم ثقلين كتاب الله وعترتي أهل بيتي ما إن تمسكتم بهما لن تضلوا بعدي حتى يرد علي الحوض. शुमार फरमाए सिवाय गमे करबला जे अल्लाह तांगे हर गम को महफूज रखे सलामत जो खुश नसीब आयो जो अली जेड़े इमाम जे दामन में हथ वधा कायनात जे सरदार फरमायो मांगा में बशयूं शयूं को वना गिरान बद्र कीमती शयूं सबलैन बशर किताब अल्लाह व इकरती कुरान ऐ बदियाल बैत माय तमसकम बेहमालन दलुबादी जे करे बिनी जे दामन में हथ उठाल हुंदो त करे गुमराह न था थी सको सामने कुरान ऐ अहल बैत में पढ़िया लिखन जो मजमून पढ़ियो लिखियो शहर में काफी दोस्त पढ़िया लिखा सभई हुकूमत कजाणो था तस्निया जो सीगो सकलैन सकलैन लफ्ज उते इस्तेमाल दिवा जिथे बिनी की हैसियत हिक जेतरी हुजे ज़ुहर मा ज़ुहरैन मगर मा मगरबैन सिबत मा सिबतैन हसन मा हसनैन बेटा आयो रहे गुना माना बिनी की हैसियत अजमत पाकाई मनमान मर्तबो जरे हिक जे तो हुजे तरह यो तस्निया जो अरबी में सीगो इस्तेमाल थींदो आ माना नबी बुधायो कि कुरान पाक थवती ही पाक है ये कुरान ला रहे बात ये आले मोहम्मद ला रहे बात एकड़ो जुमलो तुझे खिदमत में अर्ज करी मजा का नहीं जात तुझे लायका नहीं ये मजलिसिया तुझी मोहब्बत आ जो जड़े अली जो जिक्र थे तो के सोनो है प्यारो लगदवा कुरान के कुरान के ला यमसु इल्लल मुतहरून है के हथ न लायो जैसे पाक न हो यानी ना पाक कुरान के मसुल करे सके तब याद रखो जे करे हिनन जे कुरान जे नजदीक भी कोई नापाक न थो वही सके तब अली जे नजदीक भी कोई नापाक न थो वही
आए आना पाक आना जरे ना मस्जिद में पढ़ना बेलो जरे मस्जिद में पढ़ना आयो त कुरान मजीद जे शय ते रखदा आयो उनके असां सिंधी में रहल चवंदा माना या कुरान जी मसलत कुरान या रे या कुर्सी जे नी कुरान जी मसलत ते को मोंजो पुत्र उर्दू जो किताब रखे त अपना नाराज थीना यो कुरान जो मकाम आ इन किताब जो मकाम ना है इन मसलत ते कोई ॿियो किताब न थो अची सघे चाहे पहिरें दर्जे जो हुजे चाहे ॿिए दर्जे जो हुजे चाहे टिएं दर्जे जो हुजे समझो था न भले गवर्नमेंट उनखे तस्लीम करे बोर्ड उनखे निज़ाम में दाख़िल करे उनते सर्टिफिकेट भी मिलन उनते डिग्रियूं भी मिलन हर कलमे को पढ़ंदो चवंदो त तोखे डिग्रियूं मिलन या ॿी ॻाल्हि आहे पर कोई किताब कुरान जे बराबर नथो थी सघे कुरान जो मक़ाम ई हक़ीक़त आहे कुरान जो मक़ाम मथां हुआ इते कोई ॿियो किताब ॻाल्हाए छो त मां सॼी ज़िंदगी तव्हां में गुज़ारे मूंसां तव्हांखे ॻाल्हाइणो ई न आहे माना कुरान जो मक़ाम मथां कोई ॿियो किताब नथो अची सघे अलाह कुरान जा सखाया आहिनि 30 सिपारा पहिरियों रखोसि तॾहिं सुहिणो लॻंदो ॿियो रखो तॾहिं सुहिणो लॻंदो टियों सिपारो रखो तॾहिं भलो लॻंदो चौथों रखोसि तॾहिं भलो लॻंदो पंजों रखोसि तॾहिं भलो लॻंदो जे इहो ई तुंहिंजो बच्चो पुछे त बाबा मां किताब रखिया पे त तूं नाराज़ पे थिए त इहे किताब नथा अचनि आहिनि त हे बि किताब त जवाब इहो थींदो त हुननि जी जिन्स बि आहे हिननि जी जिन्स साॻी आहे पहिरियों बारो रखो तॾहिं सोड़ो छाजे करे त इन्हनि जे कुरान जी जिन्स हिकु आहे हुननि जी जिन्स हिन सां मिले ई कान थी पोइ ख़ुदा जा बंदा नबी चए थो मां ॿ शयूं छॾियूं कुरान ऐं अहल बैत जे कुरान जी जाइ ते को टीं दर्जे जो किताब सोड़ो नथो लॻे त पोइ मसलत नबी ते बि को टीं दर्जे जो सोड़ो नथो लॻे सॼो साल गोश्त वठो था अपना कोन वठंदा हुआ सॼो साल गोश्त खाऊं था कॾहिं भीड़ी कॾहिं पटाटो कॾहिं बसर कॾहिं पालक कॾहिं ईअं थींदो आहे न हे बोले ॾिसो ॾुख थींदो जेकॾहिं मुंहिंजो लफ़्ज़ ज़ाया कई त जॾहिं गोश्त वठणु वेंदा आहियो भले का साईं पंहिंजी क़ीमत वठी पंहिंजे मर्ज़ी जो गोश्त ॾे पर कॾहिं कंहिं अपड़े पुछो अथसि त हीउ जेको गोश्त आहे इहो ढोर अंधो त न हो
पुछे त मंडो ऐं ख़ुदा में छो तो ॾिसंदो वञे त वठां ओले को मंडो न हुजे, जेको अंधो न हुजे, जंहिंजो कन बि कपियल न हुजे, जंहिंमें कोई अरेब बि न हुजे। अचो दुनिया जे मौलवियुनि जी ख़िदमत में अर्ज़ कयूं, साईं सॼो साल त गोश्त खाधोसीं, कजो अरेब ई न पुछोसीं, चाहे खगो हो या बकरो हो, सम्झो था, कहीं अरेब न पुछो। पर हिन ज़ुल्हज वारी ईद ते असां अॻ में हुन जा अरेब ॻोल्हिया, चवंदो ला हौल वला कुव्वत, तोखे ख़बर न आहे, ॿुधायो ख़बर न आहे, जे उन्हनि जो मक़ाम ॿियो हो, हिन ढोर जो मक़ाम ॿियो आहे, उहो सिर्फ़ खाइणो हुयो, हिन जो गोश्त सिर्फ़ काफ़ी न आहे, हे उहो ढोर आहे, क़बूल तॾहिं थींदो जॾहिं अरेब न हुजेसि। अॻिते क़बूलियत न जॾहिं इहो मंडो न हुजे, जेकॾहिं मंडो न हुजे, छा जे हिन ते चढ़ी टपंदासीं, खुले सिरात पार कंदासीं, बेअयब हुजे, ॻाल्हि सम्झिजो। पर हाणे इहो पतो से बेअयब जेको मंडो टुंडो ऐं अयबदार न हुयो, ऐं कोई महले में सीगारे खणी खिटिन में घुमायोसीं ताकि माण्हू ॾिसनि त मौलवी बि बकरो वरितो आहे। न काई मीटिंग थी, न काई शिकायत थी, न काई एप्लीकेशन, ॻाल्हि सम्झो था अलाए न आहे त साॻो क़ुर्बानी जो बकरो। ओ ख़ुदा जा बंदा, जे बकरो क़यामत में शिफ़ा जे लाइ वठी थो त ॾिसेंदो त मंडो न हुजे, पोइ मुर्शिद बि उहो वठे जेको मंडो न हुजे। अली जे बारगाह में आ, अल्लाह जाने खुदा जी ज़ात अली खे बणायो ई अली आहे या आलम लिखियो आहे त जेको हिनखे इबादत में ॾिसे, कोई सोचे बि नथो सघे त हीउ जिहाद कीअं कंदो हूंदो, जेको हिनखे सखावत कंदे ॾिसे, यानी हर मक़ाम ते तोखे अली अली मिलंदो। त जेकॾहिं हाणे मजलिस में आयो आहे त हिकिड़ो जुमिलो तुंहिंजी ख़िदमत में अर्ज़ कयां त सिर्फ़ लब्बैक या अली लिखणु काफ़ी नथी, तुंहिंजो किरदारु ॿुधाए त तूं अली जो सिपाही आहीं। जेकॾहिं अलम हणो आहे त इहा अलामत आहे त तूं अली जे पार्टी जो आहे। बीपी जो अलम हणो था त माना बीपी जे पार्टी जो आहे या न। हाणे जॾहिं गाज़ी जो अलम हयो थी त हर ॾिसण वारो चवंदो त हे गाज़ी जी पार्टी जो आहे। जे गाज़ी जे पार्टी जो आहे त पोइ 10 ॾींहं पार्टी जो न हुजे त ही सॼी उमिरि पार्टी जी हुजे। इहो उहो ख़ानदान आहे। हे मौलानी मलिक दरस रहा बजोला तुंहिंजे ख़िदमत में अर्ज़ कंदो हला, हितां बि पिराए ॾींदा कयो, कुझु असां तव्हां मां पिरायूं, कुझु असां मां तव्हां पिराए वञो। हे उहो ज़िक्र आहे सचपच जो काइनात जो अमीर मौला फरमाए थो, मोमिन जी डेफिनेशन छा आहे, मोमिन जी तारीफ़ इहा आहे जो हिकु मोमिन खां ॿिए मोमिन खे तकलीफ़ न पहुचे। मौला फरमाए थो ज़िंदगी ॿारनि खां सिर्फ़ इस्लाम दीन फितरत है। ये दवा कौड़ी अथवा बड़ा साहबान, लेकिन डॉक्टर बैठो आहे कौड़ी दवा में फ़ाइदो ॾाढो थींदो आहे। मौला फरमाए थो इस्लाम दीन फितरत आहे। ॿार खे ॾिस, ॿार खां सिख। मौला ॿार कहिड़ी तकलीफ़ कंदो आहे, जेकॾहिं तव्हां गौर न कयो आहे, ॿार सभ खां पहिरियां वॾाई न कंदो आहे, मिटी ते वेही रहंदो आहे। मोमिन वॾाई न हुजे, तकब्बुर न हुजे, ॿार में
साईं तारा बचरा पैदा होता मरा फरमा तो ना आपको बाहर छाड़ना मिट्टी का घर ठाईना हिते शर्मा से मैं हिते मिट्टी की बिगड़ी खाए वो ठुकला के जो बन दियो हे मुझे दिया ये घर ठाने 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 कुछ देर खापो वही पास पानी ये घर ठाने जुड़ा मौला इनमें जो सबक है मौला फरमाए तो इनमें ये सबक है तो के बार उठाएं था जे ये बिल्डिंग उठाएं दी ये फना है इनके पक्का है ये असा बनाए घर ठाए छया वरी ठाए छया हे तो पक्की बिल्डिंग भी करे ये फना थी ने जो जी असा मिट्टी का घर था या मगर फरमाए तो अन्य गौर कर उना घोंबो ये बार पाड़ में बिठी भी पमदा ये बेड़ा जो डॉक्टर इम्तियाज नसी चलो रहे उम्र भर एक बेदा में लाई होना बिठी क्या पाड़ में बिठी क्या असा सोचो रहे न जो था हुई बोल थी लो पर खुदा गवाह भले तजर्बो बनी कर आली के न कौल की तर्जमानी बनी कर न थाने दे वया न का रिपोर्ट थी न कचहरी में वया न कहे घोटाल दे होता के नो हाल में भरियो अन्या 10-15 मिनट मस्त गुजरिया जण तो बिठाई बोला जण तो बिठाई बोला वही हिक जेड़ा मौला फरमाए दो कि बार कीनो न तो रखे बार हसन न तो रखे मोमिन दी तारीफ या त बे मोमिन सां ई ठई वञ ॼण त तू पाण में नाराज़ थियो ई कोन अञा मौला फरमाए तो ॿी ॿार जी सिफ़त कहिड़ी आहे ॿार थोरे ते राज़ी थी वेंदो आहे हे सोचींदा हुन ॾाढा ॿार थोरे ते राज़ी जेको ॾियोसि हुन ते राज़ी थींदो आहे गर्मी ॾाढी आहे मां सम्झां थो सलवार पढ़ो बलंदा हुआसीं असा वॾा वरी जेतिरो घणो ओतिरो पेट न भरबो अल इंसान हरीसन इंसान एॾो हरीसा अल्लाह ॼाणे हिन जो पेट ई न भरजे मलगर में हिन एॾी वसी काइनात में जेका अल्लाह जी एॾी वसी काइनात आहे हिर्स न कर फुट ज़मीन ते मिलियो वेठो आहे भाव सां पियो ॻाल्हाए तव्हांजी मर्ज़ी पढ़ो आहे तव्हांजी ख़िदमत में भाव सां मिलियो वेठो आहे बने वारो ॿिए बने वारे सां मिलियो वेठो आहे तुंहिंजो मुर्शिद फरमाए थो हरीस न थी हिन एॾी ज़मीन में तुंहिंजो हिसो एतिरो आहे जेतिरो तुंहिंजो कदु आहे तुंहिंजो हिसो एतिरो आहे जेतिरो तुंहिंजो कदु आहे बाबा ये साईं पीर जा बि खणी वेंदा आहियूं भॼा मईअ थी रहियो छा नालो ये कॾहिं विया पाण में न विया न त बाबा तूं कुझु ख़बर खे परदे सोर मारे सोड़ ॾिजे ॻाल्हायो त भई चवंदा पहिरियों जेको मौला जो दीवानो बाज़ार में मथे को ॻाल्हाईंदो पाण वारो ॻाल्हाईंदो तो मथे काई पुछंदो भाई उहो छा थो करे जे हिन न हुन जो पाण में सोल थो कराया इशारो सम्झियो हिननि ऐं हुन जो यानी ख़ालिद अब्द ऐं माबूद जो पाण में सोल थो कराया दे ख़बर बहलुल नतीजो कहिड़ो आहे जे हो त राज़ी आहे पर हे नथा वञनि हैदरी हो वञनि हो वञे थो हीअ नथा वञनि पहिरियों त लॻाई थी कोन वरी ॾिठो भई पाड़े वारे कब्रिस्तान में वरी कब्र न वेठो ॻाल्हाए माण्हू चयो कल्ह बाज़ार में पियो ॻाल्हाई अॼु कब्र न वेठो ॻाल्हाए हुते त चए त मां हिन न हुनर जो छा थो करायां
असांखे जेतिरो घणो तेतिरो हिर्स घणो ऐं मौला ने ॿियो हिकिड़ो जुमिलो चयो कि फितरत आहे इंसान जी त इंसान वठंदो आहे ऐं कुल्लु मौलूद यूलद अला फितरत इस्लाम हर मर्दुम फितरत इस्लाम ते ॼमंदो आहे पर जेकॾहिं तव्हांखे इनकार हुजे त तव्हां ख़ाली मुठ बंदि करे ॿार खे चओ वठ चाहे अमड़नि जो ॿार हुजे या शरन जो ॿार हुजे ख़ाली मुठ बंदि आहे असां अॻिते हथु वधायो हुन बि हथु वधायो जॾहिं हथु खुलियो त हथु हुयो ख़ाली हाणे ॿार ख़ाली हथु ॾिसी रोई पवंदो यानी ॿार तोखे सबक़ खुले त पंहिंजे मोमिन सां धोखो न करो तुझे असां में धोखो थो करे आख़िरी ॻाल्हि जेका मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां जे ॿियो ॿार जी सिफ़त इहा ॿार जी सिफ़त इहा आहे जो पंहिंजे वॾनि खां रोई पंहिंजा मुतालबा मंझराईंदो आहे भले तव्हांजा ज़हन न पहुचनि मुंहिंजो कसूर न आहे ॿार रोई पंहिंजा मुतालबा मंझराईंदो आहे ॿार तोखे सबक़ हुजे त जेको रोई पंहिंजे पीउ माउ खां पंहिंजा मुतालबा मंझराए थो अलाह त एॾो करीम आहे जो 70 दर्जा वधीक प्यार थो करे जे गुनाह करे वेठो आहे त ॿार खां सिखी रोई गुनाह न कराए सलवात पढ़ो मोहम्मद वाले आगे का मना आखिरी ॻाल्हि करे तारीख़ ज़हमत तमामु कया बड़ो करीम थियो आहे बड़ो करीम आहे अल्लाह जाने घोटाले जे तरह ॾिनो धिका खाईंदो चाहे मौज ॾिनो हुजेसि आहे या न पर हो एॾो करीम आहे जेतिरा घणा सवाली एतिरो वधीक ख़ुशि थींदो आहे चवंदा हिकिड़ो शख़्स आहे ग़रीब मज़दूरियूं करे करे ॾेढ निकिरी वई अथसि घर वारी चए त मज़दूरी मों त पूरी न थी पए जंहिंजे हुकूमत में रहंदा उहो वॾो करीम आहे वञ त कुझु ॾींदुई चए थो वञा त सही ख़ाली हथ कीअं वञा बादशाह छा न हूंदो तूं खणी छा वेंदे असांजी हैसियत कहिड़ी आहे उहो बादशाह आहे हेॾे मुदे तव्हांजे घर में छा खवाए थी न उनजे घर में बि का नहरी शफ़ाफ़ थधे पाणी जे ॿ दिला पाणी जा भरे वञ इहे वञी बादशाह खे गिफ्ट ॾे बादशाह मोट में कुझु ॾींदुई मथां अहिड़ी नहर खां पोइ तेज़ न हुजे हाणे त कूलर आहे त वाटर कूलर आहे तॾहिं दिलनि जो दौर हो टंडे मसरी जे कुंभरनि खां ॿ दिला वरितई नवां का बेजारो या कोई मोटर कार त हुयसि कोन गॾहड़ी ते खणी हली पियो ॾाढा बंदि हुयो परे के 10-15 ॾींहं जो लॻा पाणी जी असलियत ख़तम थी वई ॿाहिरि शफ़ाफ़ हो त ख़राब थी वियो स्मेल थी वई वञी दरवाज़े ते चई त मां ॾाढो परे घुमायो आहे पंहिंजे बादशाह सां मिलण जे लाइ चवंदा जे करे बादशाह भलो त तूं दरबार में भला हूंदा अन्नास वाला दीन मुल्क इतला मिलियो से परे खां एॾो मुसाफ़िर सां न मिले थो को अॼु जो एमएन न हुयो जे अचण ॾियोसि सलाम कलाम करण खां पोइ ॾे ख़बर कीअं आयो आहे चईसि ग़रीब आहे तगारियूं खणी खणी गंजो थी वियो आहे कुझु खपे जी ॾींदो मां ज़रूरु चए थो ख़ाली हथ मां बि ॻोल्हायो आहे अरे न ॿुधो ॿाहिरि वारा जे ख़ाली मां बि ॻोल्हायो आहे मां बि गिफ्ट खणी आयो आहे वज़ीर खे इशारो कईं त इहो तोहफ़ो त ॾिस हेॾे मुड़े ॾिसो दिला जो खुलिया त उहो पाणी त थी चुको हो ख़राब पर हाणे हुन साहिल जे इज़त नफ़्स खे बरक़रार रखण जे लाइ बादशाह खे अर्ज़ु कई कि पाणी खणी आयो आहे जेको ख़राब थी चुको आहे जे हिन खे न ॿुधा पाणी ॿाहिरि कुंड सां हार इन खे ॿई दिला हीरो जवाहरात सां भरे ॿई दिला हीरो जवाहरात सां भरे ॾिस
वे दिला हीरो जवाहरात सां भरिया वधीक के चई हिन खे अॻिते करे आ पर वठी उतो वञे जिथे असां जे पाणी जो नदियूं आहिनि उते जो वञी ॾिठे सुभान अल्लाह हिक मुंहिंजे पाणी जी अला हैसियत ई आहे हिते त हेतिरो भलो पाणी शफ़ाफ़ हेॾे मुंहिंजे ॾिसजो पंहिंजो पाण खे चए थो त वॾो सखी आहे करीम आहे जो मां वारो नंढड़ो तोहफ़ो क़बूल करे हेॾो कुझु माल ॾेई छॾे अदा तव्हां ज़रई इलाइक़े जा माण्हू आहियो जेकॾहिं मंडी में कुझु खणी वेंदो त दलाल लड़ंदो न जे ख़ाली टोकरो खणी वेंदो त दलाल लड़ंदो जंहिंजूं फलियूं खारक हुयूं त क़ीमत भली मिलंदी जंहिंजूं मेड़ कट जूं हुयूं ज़ाहिर खे निंड थी अचे जंहिंजूं ख़राब हुयूं त पुछा थींदो दलाल ज़रूर ईंदो हेॾे होॾे ॾिसंदा दलाल ज़रूर ईंदो पर क़ीमत घटि मिलंदी चवण जो मतिलबु इहो आहे त अंबिया जा सजदा औलिया जा सजदा अली जा सजदा नबी जो इबादतूं अल्लाह खे तुंहिंजे इबादत जी ज़रूरत नाहे पर कुझु खणी हल हो एॾो करीम आहे जो तोखे ख़ाली न बस अल्लाह मुहर्रमा एक हिजरी वारो मुहर्रम जो चंड भेण भाइरनि खां गॾिजी ॾिठो वरी हो चंड गॾु ॾिसण नसीब न थियो भेण रसियूं पाए शाम हली वई भाइर करबला में रहिजी विया अल्लाह ॼाणे अॼु जे ॾींहुं ही करबला शुरू थिए हे असर वारो टाइम आहे ॾाढो ॾुखियो टाइम आहे अला कई ॿिए कमरे न वारे करे कोई न रहियुसि भेण खां मोकिलाइण आयो भेण हुसैन जो आख़िरी सलाम अम्मा फिदा हुसैन जो आख़िरी सलाम करे सैयद ॿाहिरि निकितो तारीख़ लिखेॾी दरवाज़े ते घोड़ो रुकियो करबला जो मुसाफ़िर चए थो घोड़ा मूंखे ख़बर आहे तूं बि प्यासो आहे मगर मां मजबूर आहियां मां तोखे वरी तकलीफ़ न ॾींदुमि आहे जानवर मगर पंहिंजी ज़बान में चए थो मौला मां मजबूर आहियां मुंहिंजे पेरनि ते त नज़र करे ॾिस पेरनि ते ॾिसे त 4 साल जी धीअ घोड़े जे पेरनि में हथ विझी चए थी अम्मा ज़हरा जी चादर जो वास्तो अथई पापा खे न वठी वञ मां यतीम थी वेंदसि अदादार हुसैन लख घोड़े का धीअ सां प्यार करे चए थी धीअ तूं घर मोटी वञ आवाज़ आहे बाबा जेको वियो आहे मुंहिंजो न आहे तूं जो वञे थो करबला जी शाम थिए थी मां सुम्हंदुमि क़ैसा हुसैन मौला चए थो अॼु खां वठी अम्मा पंहिंजी सां सुम्हंदा आवाज़ आहे उन नाम मुंहिंजो भाउ असगर सुम्हंदो आहे आवाज़ आहे अॼु खां वठी असगर मूं सां हूंदो तूं माउ जे हवाले अदादार हुसैन तो मक्कल में हुसैन मौला मक्कल में पहुंचो हल में नाथ रे जल सुनाई सराज ने धीर ॾाढो प्यारो हुयो इहा सदा ॿुधी